बाबा जे अल्लाह पाक उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। बाबा साईं जेका असांखे राह ॾेई वियो आहे, ॾेखारे वियो आहे, हिकिड़ो सम्झो त पूरी ज़िंदगी जो हिकिड़ो कंप्लीट कोड जेको आहे उहो असांखे ॿुधायो वियो आहे त बाबा कॾहिं बि कंहिं ग़रीब कंहिं अॿोझ माण्हू सां कॾहिं कंध न फेरजे, कॾहिं हुन सां वेठे हथ न ॾिजे। त इहे शयूं जेके आहिनि से आला ज़र्फ़ माण्हूअ जूं हिकिड़ा गुण आहिनि। इहे हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे कि बुखे खे संभालणु, कि उन्हीअ खे संभालणु। छो जो पाण जेके बि दुनिया में पाण सभु आहियूं या जेके माण्हू तक़रीबन घणी परसेंटेज अहिड़नि माण्हुनि जी जेके पंहिंजे पाण लाइ जीअनि, पर जेको ॿिए के लाइ जीअणु तमामु हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। पर ईअं सम्झो त हिकिड़ो नामुमकिन ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि खे को माण्हू हूंदो आहे जेको मुमकिन करे सघंदो आहे, जहिड़े तहिड़े जी वस जी ॻाल्हि कान्हे। भेटाई साहिबु अहिड़नि माण्हुनि लाइ फरमायो आहे त अलाह ॿ मरनि। भेटाई चए थो अलाह पाक तोखां अर्ज़ु आहे त ॿ माण्हू अलाह दुआ थो करियां त इहे माण्हू मरनि ई न। कहिड़ा? हिकु सूर्य ॿियो ॾातार, हिकु दिलेर माण्हू जेको नंगनि जा दंगनि जा जेके हिफ़ाज़त करे, ऐं उनखां ॿी ॻाल्हि उहो माण्हू जेको ॾातार ॾियण वारो। अलाह ॿ मरनि, हिकु सूर्य ॿियो ॾातार। ही भॻीअ कटक विड़े हू अड़ियनि जो आधार, तोड़े मथनि बार त ॿाहूं ॾियनि ॿियनि खे। त ॿियनि खे ॿिए कंहिंखे ॿुॾंदड़ कंहिंखे तारणु, कंहिंखे ॿांह ॾेई मथे करणु, इहे तमामु इहो सम्झो हिकिड़ी तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। जेके बाबा में इहे सभु वस्तूं अलाह पाक रखियूं, ऐं अलाह पाक खां दुआ आहे त इहे शयूं जेके आहिनि असांखे बि अलाह पाक सघ ॾे, अलाह असांखे ताक़त ॾे इन्हनि शयुनि खे असां कंटिन्यू कंदा अचूं। ॿी हिकिड़ी ॻाल्हि त बाबा साईं जंहिं टाइम हार्ट बाईपास थियो बाबा जो, उन टाइम बाबा मूंखे घुरायो, चई बाबा ॻाल्हि इहा आहे हयाती मौत रब पाक जे हथ में आहे, बाक़ी ग़रीबनि जेका ग़रीब अॿोझ माण्हू आहिनि उन्हनि जी तोखे हरदमि पारत आहे। ऐं उते बि असांखे घुराए इहो चई त बाबा को बुखियो को ईअं आहे त उनजी तव्हां मदद कयो। आऊं हिते अस्पताल में आहियां त तव्हां हुते जी सार लहिजो ज़रूरु। त मतिलबु तव्हां उन कंडीशन में हूंदे बि ॿियनि जी सोच रखणु इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अलाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, ऐं असांखे सघ ॾे। असांजा चाचा आहिनि, असांजा वॾा आहिनि, असां सभिनि खे, मूंखे ऐं मुंहिंजा ॿ चाचा आहिनि, असांखे इंशाअल्लाह असीं सदाईं गॾु थी हिकु रही, असीं ईअं सम्झो इहे टे न असीं हिकु कयूं, असीं ईअं सम्झो इन मिशन खे वधाइण में इहे टे ई असीं गॾु आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला ता क़यामत असांजो नस्ल ग़रीबनि अॿोझनि मिसकिननि जी ख़िदमत कंदो रहंदो। ऐं बाबा खे असीं इंशाअल्लाह दुआऊं आहियूं अलाह उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। माण्हुनि जो ख़्यालु आहे त अलाह साईं तव्हांखे, तव्हांजे ख़ानदान खे, वॾड़नि खे जेका इज़त ॾिनी आहे, जेको मक़ाम ॾिनो आहे, जेका माण्हुनि में मोहबत ॾिनी आहे, जेका माण्हुनि वटि मोट आहे, उहा हैसियत ऐं ताक़त अॻ में बि हुई, पर कंहिंजे मातहत रही करे उहा हिकिड़ी लिकियल हुई। जॾहिं तव्हां पंहिंजो मज़ामती किरदारु नमोदार कयो त हिकिड़ो उहा ताक़त, उहा हैसियत, उहो माण्हुनि सां कयल मोहबत हिकिड़ी उभरी पई। ईअं महसूसु थियो ॼण त हिकिड़ो चंड हुयो जेको ककरनि में बादलनि में लिकियल हो, जेको उभरी पियो। ऐं अॼु हिकिड़ी सुञाणप, हिकिड़ो वॾो नालो बणिजी चुको आहे तव्हांजो, तव्हांजे ख़ानदान जो, सियासी, समाजी, इल्मी लिहाज़ सां, अदबी लिहाज़ सां। भिटाईअ जे पारखू हुजण जी सुञाणप हिकिड़ी आहे, सखावत जे हिसाब सां, महिमान नवाज़ी जे हिसाब सां। पर जेके बि ख़ूबियूं हुयूं उहे माना नमोदार थी पियूं आहिनि। पर साॻिए वक़्त में के माण्हू जेके दुनियावी तरह पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर कॾहिं कॾहिं इहे कोशिशूं था वठनि त तव्हांखे इन किरदार खां हटायो वेंदो, या उन में अहिड़ियूं कोशिशूं थींदियूं जंहिंमें उन लाइन तां तव्हांखे परे कयो वेंदो। उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? शेख साहिबु हाणे अर्ज़ु इहो आहे त ॾिसो, सभ खां पहिरीं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियरफाए कंदो हलां त जंहिं माण्हू सां मुखालिफ़ लफ़्ज़ अहिड़ो आहे, मुखालिफ़ त जेको तव्हां सॼा सोन थी पओ त बि उन माण्हू जे नज़र में तव्हां ग़लति। असां सभ खां पहिरीं जेको तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त असां निर्वार न हुआसीं। निर्वार न हुजण जो मक़सदु त असां कंहिंजे मातहत हुआसीं, जीअं तव्हां इहा बि ॻाल्हि कई, असां कंहिं माण्हू जे पोयां हुआसीं। असां बहरहाल आवाम सां जेके ख़िदमतूं आवाम सां असां मतिलबु त सम्झो त को
सोशल मीडिया ते ॾेखारण लाइ असां कोन हिकिड़ो सम्झो ख़ुदा खे हाज़िर नाज़िर रखी असां माण्हुनि जूं ख़िदमतूं कयूं ऐं इनाम कंदासीं। बाबा साईं ॾाढा साईं असांजे ॾाढनि परॾाॾनि खां कंदा हुया। ऐं उनखां अलावा पोइ असां मजबूरनि जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान खे पंहिंजी इज़त जो हर माण्हू खे पंहिंजी इज़त मिठी आहे, पोइ असां वटि इज़त असां नथा जेका लहूं था उहा असांखे न मिली त पोइ मजबूरनि इहे सभु ॻाल्हियूं थियूं। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त कुझु माण्हू वाक़ई में इहे ॻाल्हियूं कनि पिया त हाणे छा थींदो, छा इहो सिलसिलो इते ई रहंदो या जेके ब्राह्मणी भाइर आहिनि छा उन नक्शे क़दम तां हटी को ॿियो पासो वठंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी इहे शयूं इहे ॻाल्हियूं हलनि पियूं, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां अॼोको जेको वीडियो आहे जो ऑन द रिकॉर्ड रखो। असां इंशा अल्लाह ताला बाबा साईं जेका ॻाल्हि करे वियो असांजे पूरे ख़ानदान जी मरण घड़ी ताईं असांजी ॻाल्हि इहा ई हूंदी। का बि जिते असीं जंहिं जॻह ते आहियूं अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मटाइनि जे ॿेदर वाझाइनि त कॾहिं कावन खेॾियो। इंशा अल्लाह असीं जिते आहियूं उते साबित क़दम आहियूं, उते ई रहंदासीं इंशा अल्लाह। साईं वॾे जे ज़िंदगीअ जे यादगिरियुनि मां ज़ाहिर आहे औलाद वालदेन जे वधि में वधि वेझो रहियो हूंदो आहे। उन्हनि मां की ख़ासि ॻाल्हि जेका तव्हांखे तमामु घणो यादि ईंदी हुजे, का नसीहत या को नसीहत जो तव्हां थोरो ज़िक्र करे बि विया, पर अहिड़ी का ज़िंदगी जी यादगार जेका सरे फ़हिरिस्त हुजे या अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त सभ खां पहिरियां इहा त असांजी जेका मुंहिंजी मदर हुई उनजी तमामु मां नंढो सम टाइम डेथ थी वई, त उनखां पोइ मूंखे संभालण वारो बाबा साईं हो ऐं बाबा साईं सां गॾु रहियुसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजा चाचा क़ाबिल इज़त आहिनि, उहे बि गॾु आहे संभालण में सभु। त मतिलबु बाबा साईं जेको आहे उहो मुंहिंजी तरबियत जो सम्झो त हिकिड़ो वालदेन जेके आहिनि उहे औलाद जा सम्झो हिकिड़ो पहिरियों स्कूल आहे उनजो। त मुंहिंजो सम्झो त उहो हिकिड़ो बाक़ाइदे बाबा साईं हिकिड़ो सम्झो त वॾी ॻाल्हि हो, हर शइ ऐं उन वटां हर शइ काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अॼु ताईं त छा पर सॼी ज़िंदगी कोन विसरंदी। असां हिकिड़े ॾींहुं गॾु मानी पे खाधी, त मानी में थोरी लेट थी वई त मूं सिर्फ़ु इहे लफ़्ज़ चया, मूं चयो बाबा इहे पंहिंजा जेके नौकर आहिनि उहे ख़बर न आहे किथे आहिनि, काफ़ी देरि कयूं। चई बाबा नौकर लफ़्ज़ अॼु इस्तेमालु कयो अथऊं। वाह, अॼु खां वठी ॿिए ॾींहुं इहो नौकर लफ़्ज़ अगरि तव्हां इस्तेमालु कयो त पोइ सुठी ॻाल्हि कोन थींदी। इहे पंहिंजा बच्चा आहिनि, इहे पंहिंजा भाइर आहिनि, इन्हनि खे कॾहिं नौकर न सम्झी। त आउं चवंदो त इन खां वॾी ॻाल्हि शायदि मूंखे ज़िंदगी में इन खां वधीक ॻाल्हि अहिड़ी कोन्हे जेका अॼु ताईं मूंखे दिलि ते लॻल। सही, महिरबानी साईं। तव्हां पंहिंजे क़ौम जे लाइ को अहिड़ो ख़ासि पैगाम ॾियणु चाहियो, को अहिड़ो ख़ासि सन्हो तव्हांजो जेको ज़रूरी सम्झंदा हुजो हिन मौक़े ते? साईं असां क़ौम खे ऐं पंहिंजी तरफ़ां इहो ई पैगाम ॾींदुसि त असांजे पूरे ख़ानदान जो तव्हां रिकॉर्ड चेक करे वठो। असांजे ख़ानदान कॾहिं बि कंहिंसां नाइंसाफ़ी कोन कई हूंदी, कॾहिं कंहिंसां ज़ुल्म कोन कयो हूंदो। कंहिंखे ॾिनो हूंदोसीं, जे न ॾिनो हूंदोसीं त एटलीस्ट असां ॾुखायो कंहिंखे कोन हूंदो। असां तक़रीबन सियासत में तक़रीबन ईअं हूंदो आहे हर माण्हू पंहिंजे मुफ़ाद जे लाइ निकिरंदो आहे, तक़रीबन। पर असां जेको निकिता आहियूं ऐं हर कंहिंखे मरी जवाबु ॾियणो आहे, असां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर करे रखूं चऊं था त असां निकिता आहियूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे ग़रीब आवाम जे हक़नि जे लाइ निकिता आहियूं, माण्हुनि खे ख़ुशहाल करण जे लाइ निकिता आहियूं। ऐं न को असांखे कंहिं शइ जी लालच रही आहे, न को जेको आहे सो रहंदी ऐं मिठाई जो हिकिड़ो बैत आहे त इहो न मार न रीत जीअं सेण मटाइनि सोन ते अची उमिरि कोट में कजिसि कान कुरीत पखनि संधी प्रीत माड़ियुनि ते न मटियां। त असीं बि इहा पखनि जी प्रीत या ॾाॾनि जी अॿनि जी इहा जेका प्रीत आहे इहा पैसे ते कोन मटींदासीं। ऐं असां आवाम खे बि इहा ई था हिदायत करियूं, इहा ई ॻाल्हि चऊं था त महिरबानी करे पैसे खे हिकिड़ी जॻह रखो, इज़त खे पैसे खां थोरो उत्तम जॻह ते रखो। इज़त हूंदी आहे असां सां हथ में हथु ॾेई हलो, असां सां बांह ॿेली थियो। ऐं बाबा जो असांजे वॾनि जो जेको मिशन आहे असांखे उन में वधाइण में असां सां बांह ॿेली थियो त इनशा असीं कंहिं मंज़िल ताईं रसूं इनशा। महिरबानी।